साईं वाकई नेमत असां खे अता फरमाई फरमाई उहा नेमत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाली नेमत अवां खे अता फरमाया अहिड़ी नेमत अॻु में मूसा अलैहिस्सलाम वारनि खे हुई ईसा अलैहिस्सलाम वारनि खे इहा नेमत वरन फरमाई हुई अता उन्हनि चयो मुंहिंजा अल्लाह जेकॾहिं असां खे इहा मोहम्मद मुस्तफा जी उम्मत नसीब फरमाए ए अल्लाह साईं असां खे रसूलुल्लाह जो उम्मती बनाए करे मोकिलण फरमाए रब जी तक़दीर अहिड़ी लिखियल हुई रब असां खे आदम अलैहिस्सलाम जहिड़ो नबी अता फरमायो के नूह अलैहिस्सलाम जहिड़ो प्यारो नबी अता फरमायो के हज़रत लूत अलैहिस्सलाम जहिड़ो के हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जहिड़ो के इस्माइल अलैहिस्सलाम जहिड़ो के इसहाक़ अलैहिस्सलाम जहिड़ो के याकूब अलैहिस्सलाम जहिड़ो कुर्बान वञा अल्लाह रब्बुल जलाल की ज़ात जे मथां अल्लाह पाक हिन उम्मत जे मथां एहसान फरमायो जो मोहम्मद मुस्तफा जहिड़ो नबी जेकॾहिं अता फरमाई त अल्लाह हिन उम्मत खे अता करण फरमायो मुंहिंजा दोस्त नेमत जो तव्हां शुक्र अदा अखियूं थधियूं करणु चाहियो था नमाज़ पढ़ंदा रहियो रसूलुल्लाह जो अॼु केतिरा मुस्लमान नमाज़ पढ़नि तव्हां खे असां केतिरा मुस्लमान आहिनि जेके व्याज पाइनि केतिरा मुस्लमान आहिनि जेके तिजारत जे अंदरि हराम ऐं हलाल जी कमी जे कम चवंदा असां पका मुस्लमान आहियूं केतिरा मुस्लमान अहिड़ा आहिनि जेके रिश्तनि जे मामले में सिर्फ़ु पंहिंजे नफ़्स खे प्यारो कंदा हिन मामले नफ़्स जी बेइहतरामी जे करे कंदा सॼी ज़िंदगी ॻाल्हाइनि हालांकि अल्लाह जा रसूल मुनाफ़िक़नि जो पतो हूंदो मुनाफ़िक़ हूंदा तॾहिं बि उन्हनि खे पोयां बीह करे नमाज़ पढ़नि अबू जहल जी कंपनी उन्हनि खे केतिरा दफ़ा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे बावजूद उन्हनि इस्लाम क़बूल न कयो पाण ग़रीबनि को बि दावत खे न छॾणु फरमायो पर पाण सॼे उन दावत सां गॾु पाण अहिड़ो अमल करे ॾेखारियो जो जॾहिं सॼे मर्ज़ वफ़ात हुया जॾहिं आख़िरी ॾींहं हुया इन मर्ज़ वफ़ात वारे वक़्त में सॼे अहिड़ी तकलीफ़ जे अंदरि हुया अहिड़ी तकलीफ़ जे अंदरि हुया जो अम्मा आयशा सां फरमाए थी रज़ी अल्लाह ताला अन्हा सां फरमाए थी सॼे खे एतिरी तकलीफ़ हुई जो सॼे हर बेहोशी जी हालत में हलिया पिया वञनि वरी सॼे पैदा थियनि पिया वरी यूसुफ फरमाइनि पिया वरी बेहोशी जी हालत में वरी पैदा थियनि पिया जॾहिं सॼे सोरी तौफ़ीक़ सम्झी सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खे फरमायो सिद्दीक़ वञ मां मोहम्मद जे मुसल्ले ते बीही करे नमाज़ पढ़ाए जॾहिं सैयदना सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु नमाज़ पढ़ण जो कई आहे सॼे पंहिंजे जिस्म मुबारक जे अंदरि इफ़ाक़ो महसूस करणु फरमायो पाण सॼे हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन खे हुकुम फरमायो त हाणे मां पंहिंजे जिस्म मुबारक जे अंदरि इफ़ाक़ो महसूस कयां थो मुंहिंजी दिलि नथी करे त मस्जिद खे छॾे करे पंहिंजे घर में नमाज़ पढ़ां सैयदना अब्बास सैयदना अली सजन जे कदम मुबारकनि ते पंहिंजा ॿई हथ मुबारक रखी करे अहिड़ी हालत में जंदा जो रावी लिखे थो सजन जे पेरनि जा आङूठा मुबारक ज़मीन सां गहंदा था अचनि अहिड़ी तरह जो ॿिन्ही आङूठनि जे अंदरि नीका निकिरंदा था अचनि इन हालत में सजन मस्जिद नबवीअ जे अंदरि अची करे नमाज़ पढ़ण फरमाई सिद्दीक़ पर्दे पियो हटे सजन फरमाए सिद्दीक़ नमाज़ पढ़ाए पर सिद्दीक़ फरमायो साईं अवां जहिड़ी शख़्सियत हुजे मां सिद्दीक़ नमाज़ पढ़ायां अहिड़ो वक़्तु मुंहिंजी ज़िंदगी में थी नथो सघे सिद्दीक़ पर्दे पियो सजन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदना सिद्दीक़ पैसे पर सां वेठा सजन इमामत करणु फरमाई सिद्दीक़ पर्दे ते पीर हणी करे जमात खे ॿुधाइणु फरमाए पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु हिन हालत में मस्जिद में अची करे नमाज़ पढ़ाए करे उम्मत खे ॿुधाइणु फरमायो फरमाईंदा कुर्रतु ऐनी फ़ी सलाह ऐं मुंहिंजा उम्मतियो जेकॾहिं मोहम्मद जी अखियूं थधियूं करियूं त नमाज़